पाकिस्तान तरफ़ा वालरल फ़लस्तीन के उलंदी किनारे के इसराइली पार्लियामेंट तरफ़ा खुद मुख्तारी ॾियण जे गैर क़ानूनी दावा की मज़म्मत। आलमी बिरादरी का इसराइल के जवाबदार करार ॾियण जो मुतालबो परॾेही तर्जुमान जो जमड़ाहिती कदम आलमी कानून की संगीन भनकड़ी ऐं फ़लस्तीनी अवाम के हक़नि ऐं आलमी असूलन के लाॻीतो नज़रअंदाज करण की अक्कासी करे थो। पाकिस्तान आज़ाद खुद मुख्तियार फ़लस्तीनी रियासत के क़याम की भरपूर हिमायत करे थो। एकटीह जुलाई का व्याजी शरह ॾह सैकड़ो थियण जो इम्कान। स्टेट बैंक के गवर्नर जमील अहमद की सदारत हेठ मालियाती पॉलिसी कमेटी जो ईंदड़ इजलास अरबा ते थींदो। पाकिस्तान में टिके अरसे का पोइ स्टेट बैंक जो पॉलिसी रेट 100 बेसिस पॉइंट का 150 पॉइंट्स ताईं घट थियण जो इम्कान आहे ऐं बैंक रेट 10.5 का 10 सैकड़ो करे सके थो। नायब वज़ीर आज़म इसहाक डार वॉशिंगटन पहुची पियो। अॼु अमेरिकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात दौरान पाक भारत समेत ॿिया मामला बहस हेठि ईंदा। जैकबाबाद पुलिस पारां सीरियल किलर के मुकाबले में मारण की दावा। पुलिस समलाहियत माजिब लुहारी नसीर उर्फ सलीम नौकरी के बहाने माण्हुनि के घुराए जिंसी ॾाढाई बाद गलो कपे क़त्ल कंदो हो। जवाबदार हिकु हफ़्तो अॻु मुल्तान पासी ॿिनि नौजवाननि वहीद अहमद शेख ऐं मोहम्मद सुलेमान के नौकरी ॾियण बहाने घुरायो। जिंसी ज़्यादती बाद वहीद अहमद जो गलो कपे क़त्ल कयो ऐं मोहम्मद सुलेमान के ज़ख्मी कयो। जवाबदार न रुको जैकबाबाद पर कराची ऐं ॿिनि शहरनि में भी इन क़िस्म जा ॾोह कंदो हो। मॉस्को वेझो हथियारबंदनि जो घर ते हमलो। पीउ ऐं पुट क़तल। हथियारबंदनि फायरिंग करे जान मोहम्मद ऐं संदसि पुट पीर बख्श सीलरो के क़त्ल करे छॾियो। पुलिस पहुची लाश तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कया। मलीर में डंपर जे टक्कर में वधीक शहरी जी हयाती विञाए वेठो। सलमान टावर वेझो तेज़ रफ़्तार डंपर मोटरसाइकिल सवार मोहम्मद रिशाद के चिबाड़े मारे छॾियो। पुलिस ड्राइवर के गिरफ़्तार करे डंपर के तहवील में वठी छॾियो। भारत ऐं चीन में नौकरियूं ॾियण बदिरां अमेरिका में रोज़गार पैदा करियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो गूगल माइक्रोसॉफ्ट ऐं ॿिनि टेक्नोलॉजी कंपनियुनि खे वार्निंग। संदसि समलाहियत अमेरिकी कंपनियूं चीन में फैक्ट्रियूं लॻाईंदियूं रहियूं, भारत में नौकरियूं ॾींदियूं रहियूं ऐं आयरलैंड में मुनाफ़ो लॻाईंदियूं रहियूं। अमेरिकी शहरनि खे नज़रअंदाज कयो पियो। हाणे उहे ॾींहं विया। हथरादू सान जी डोड़ में सभ लाइ हबुल वतनी जी ज़रूरत आहे। टेक कंपनियूं अमेरिका खे मथां रखनि ऐं अमेरिकी अवाम खे नौकरियूं ॾियनि। ऐं फ्रांसीसी सदर जो फ़लस्तीन रियासत के तस्लीम करण जो ऐलान। अमेरिका मुखालफ़त करे छॾी। इमैनुअल मैक्रोन जो चमड़ाहियत फ्रांस हलंदड़ साल सेप्टेम्बर में फ़लस्तीन के बाज़ाब्ता तौर ते तस्लीम करे वठंदो। ऐलान न्यूयॉर्क में गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली जे इजलास में कयो वेंदो। सख़्त ज़रूरत आहे त ग़ज़ा में जंग जो ख़ात्मो थिए ऐं शहरी आबादी के बचाए वञे। अमेरिकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो चमड़ाहियत अमेरिका फ्रांसीसी सदर जे फ़लस्तीनी रियासत के तस्लीम करण जो मंसूबो रद्द करे छॾियो आहे। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो हू फ़लस्तीनी रियासत के तस्लीम करण वारे फ़ैसिले जी मज़म्मत कनि था।